ओम साईं राम। इहा साईं बाबा जी लीला साईं लीला मैगज़ीन में 1955 में ॾिनी वई आहे करे। हिकिड़ो वॾो IPS या IS ऑफिसर हो, उन पंहिंजो नालो सॼो न ॿुधायो आहे, पर हेठां ईअं लिखियो अथई B.N.L। इहो महाराष्ट्र जो माण्हू हो ऐं दिल्लीअ में कंहिं वॾे पोस्ट ते नौकरी कंदो। हिकु ॾींहुं हू अक्टूबर जे महीने में 16 अक्टूबर ते छंछर जो ॾींहुं हो 1955 जे आसपास में हू पंहिंजे घर जाम दुखी मन सां मोटे थो, छाकाणि त ॿिए ॾींहुं उनजे जोए जो ऑपरेशन हो। उनजो नालो हो कुसुम ताई। उनखे उन जून में उनजो फ्रैक्चर थी वियो हो, जंहिंजे करे उन मथां प्लास्टर बि चढ़ियो वियो हो, पर 3-4 ॾींहंनि में कुझु बि फ़ाइदो न थियो त डॉक्टर 17 अक्टूबर ते हिनजो ऑपरेशन करण जो डेट फिक्स कई करे। जीअं हू 16 तारीख़ घर अचे थो त हिनजे घर में हिनखे 2 पोस्ट मिलनि थियूं। हिकिड़ी ऑर्डनरी पोस्ट ईअं ई कुझु, पर ॿी पोस्ट हुई उन में उनखे हिकु ट्रस्ट वटां लेटर थो अचे। ट्रस्ट जो हो पोटेदार साईं बाबा ट्रस्ट। उन में हिनखे मैसेज थो अचे कि साईं शरणानंद सरस्वती, जेके उन ट्रस्ट जा हलाईंदा हुआ, जेके गुरू हुआ हुतां जा, उन्हनि विजयदशमी खां 2 ॾींहं पोइ पंहिंजो शरीर छॾियो। विजयदशमी जो साईं बाबा जी फंक्शन तमामु सुठे नमूने थी वियो ऐं हुननि खां पोइ उन्हनि शरीर छॾियो ऐं उनजे अंदरि कवर जे अंदरि हिकु विभूति जो पैकेट ऐं प्लस ॿिया थोरा कुझु गुल हुआ करे। हू लेटर खणी करे पंहिंजे जोए वटि अचे थो। उते हिनजी जोए वेठी आहे, उनजी 12 साल जी धीअ वेठी आहे ऐं पंहिंजे जोए जे संभाल लाइ हिन पंहिंजे पुफीअ खे बि घुराए उते रखियो आहे। हीअ अची मज़ाक जे तौर में चए थो भई माण्हू केॾा न बेवकूफ़ आहिनि, हे ॾिसो मूंखे हीउ लेटर आयो आहे, अलाए किथां हीउ लेटर आयो आहे, साईं बाबा केरु आहे, हे विभूति आहे, मूंखे त सम्झ में नथो अचे माण्हू हे कीअं अहिड़ा कम कनि था। इहो साईं बाबा जो वर्ड ॿुधी करे उहे 2 लेडियूं अचरजे में पइजी थियूं वञनि। उहे हिननि खे ॿुधाइनि थियूं कि तुंहिंजे अचण खां 5 मिंट पहिरीं इहा जेका असांजी आंटी पुफी आहे मूंखे सलाह पई ॾिए कि साईं बाबा हिकु जागृत योग पुरुष आहिनि ऐं असां तव्हांखे कीअं बि करे हिकु दफ़ो शिरडी वञणु खपे। त असां उहे ई ॻाल्हियूं पिया कयूं ऐं हाणे तूं साईं बाबा जूं विभूति जी तूं ॻाल्हि थो करे, हिननि ॿिन्ही ॻाल्हियुनि में कुझु न कुझु कनेक्शन त आहे करे। चए थो ठीकु आहे, जीअं तव्हांखे ठीकु लॻे। हीअ विभूति उतां खोले करे हुन में पाणी में मिलाए करे पंहिंजे जोए खे पीआरे थो ऐं पंहिंजे जोए खे चए थो भई तूं काई आस मन त भई असांजी काई मुराद पूरी थिए त पोइ असां शिरडी हलूं। त चई मां त कॾहिं शिरडी वई न आहियां, मां साईं बाबा जे बारे में ॿुधो न आहे, मां कीअं हीअं आस खुरां करे। त हुनजी 12 साल जी नंढी धीअ चए थी मां थी साईं बाबा खे प्रार्थना कयां कि अगरि सुभाणे तुंहिंजो ऑपरेशन थी वियो या तूं हिकदमि ठीकु थी वई आहे त असां पक शिरडी हलंदासीं। उहो 12 साल जे छोकिरे जे वात मां निकिरे थो। उनखां पोइ ॿिए ॾींहुं जॾहिं ही ऑपरेशन जी तयारी करे उते पहुचनि था, जॾहिं ऑपरेशन खां पहिरीं हिकिड़ो वरी सॼो एक्सरे कढणो पवंदो आहे। सॼो एक्सरे डॉक्टर वरी कढे थो, चए थो अरे हिन खे त ऑपरेशन करण जी ज़रूरत आहे ई कोन, हिन जी हॾी पंहिंजो पाण ई जुड़ी वई आहे ऐं हिन खे हाणे मथां को प्लास्टर बि चाढ़ण जी काई ज़रूरत न आहे। इहा त बाबा जी मिराकल। उनखां पोइ 2 ज़ाल मुड़ुस पंहिंजनि ॿारनि सां शिरडी में अची बाबा जो दर्शन कनि था ऐं बाबा खे धन्यवाद ॾियनि था। चओ ओम साईं राम, ओम साईं।